कराची जे एस न्यूज़ जे ब्यूरो चीफ नबी बख्श ख़ास खेली ऐं संदसि दोस्त साफ़ी एजाज़ चांडियो खां 3 नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते खेनि यरगमाल बणाए 3 अदद मोबाइल फ़ोन कैश रोक रक़म फुर करे बासानी फ़रार थी विया। कराची साइड सुपर हाईवे थाणे जी हद अल नूर सोसाइटी भरिसां हिकु मोटरसाइकिल ते सवार 3 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते एस न्यूज़ कराची जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेलीअ खां टच मोबाइल फ़ोन कैश 5,800 रुपया जॾहिं त संदसि साथी साफ़ी एजाज़ चांडियो खां 2 मोबाइल फ़ोनूं कैश रोक रक़म ऐं पर्स फुरे बासानी फ़रार थी विया। वाक़े जी एनसी थाणे ते दाख़िल कई वई। उन हवाले सां साफ़ी नबी बख्श ख़ास खेली ॿुधायो त साइड सुपर हाईवे ऐं सोराब ॻोठ थाणे जी हद में चोरियुनि ऐं फुरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। हद जी पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए मंशियात जुआ ऐं कब्ज़ा माफ़िया जे माण्हुनि खां ओगाड़े में मसरूफ़ आहे। हिननि IG सिंध एडिशनल IG सिंध SSP ओभर खां फ़ौरी तौर ते पुर वाक़े में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पुर थियल सामान वापसि कराइण जी अपील कई आहे। 9 मई जे वाक़िअनि खां पोइ श्री मज़ारी खे हर गिरफ़्तार कयो वियो हो। श्री मज़ारी मुख़्तसिर प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान श्री मज़ारी जो चवणु हो त 9 ऐं 10 मई जे पुरतशद्दुद वाक़िअनि जी मज़म्मत कयां थी। अॼु खां कंहिं बि पार्टी ऐं सियासत सां मुंहिंजो वास्तो नाहे। SSP हैदराबाद साजिद अमीर सदोज़ई हैदराबाद प्रेस क्लब ते पहुची सहाफ़ियुनि सां मुलाक़ात करण बैदि ॻाल्हाईंदे चयो त हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर सक़ाफ़ती ऐं मुआशी शहर आहे। हैदराबाद में मैनपुड़ी गुटके ऐं ॿियनि समाजी बुराइयुनि में मुलविस मंशियात फ़रोश माफ़िया ऐं स्ट्रीट क्राइम में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त क्रैक डाउन करण जो मातहत अमलदारनि खे हुकुम ॾेई छॾियो आहे। हिन चयो त मैनपुड़ी ऐं गुटके जे इस्तेमाल सां माण्हू कैंसर जी मौतमार बीमारीअ में मुब्तला थी रहिया आहिनि। अहिड़े कुदे कारोबार में मुलविस समाज दुश्मन अनासरनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। उन लाइ असांखे मीडिया ऐं सिविल सोसाइटीअ जी मुकमल साथ जी ज़रूरत आहे। हिन हिकु सवाल जे जवाब में चयो त उन ॻाल्हि खां इनकार न आहे त पुलिस अमलदार ॾोहारियुनि ऐं मंशियात फ़रोशनि सां ॿिट बणियल न आहिनि। ॾोहनि ऐं समाजी बुराइयुनि जो मुकमल तौर ते ख़ात्मो न थियण जा 2 कारण मईशत जो कमज़ोर थियणु ऐं करप्ट पुलिस अमलदारनि जो ॾोहारियुनि सां ॿिट हुजणु आहे। हिन चयो त मूं चार्ज संभालींदे ई समूरनि पुलिस अमलदारनि सां गॾिजाणी करे वाज़े हिदायत जारी कई आहे त हैदराबाद मां मंशियात जे विकिरे ऐं ॾोहारियुनि जो ख़ात्मो करे अमन अमान जी रिट खे क़ाइमु रखियो वञे। जॾहिं त SSP साजिद अमीर सदोज़ई प्रेस क्लब जे सदर लाला रहमान समो खे लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कंदे मुबारकूं ॾिनियूं। SHO टंडोजाम विच शहर मां सईद गनी पठान जी दुकान ते छापो हणी दुकानदार खे खंबे खणी वियो। SHO जे दुकानदार सां धाड़ियलनि जहिड़े रवैये सबबि दुकानदारनि शटर बंदि हड़ताल करे छॾी। SHO इक़बाल अब्बासी ख़िलाफ़ नवां बाज़ार समेत शहर जे मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़नि में दुकानदारनि शटर बंदि हड़ताल करे छॾी। ताजिर बरादरीअ जो वॾो अंग टंडोजाम थाणे अॻियां जमा थी वियो। SHO इक़बाल अब्बासी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। ताजिर अॻवान मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त SHO इक़बाल अब्बासी बिला वजह गरम मसाले जी दुकानदार सईद खान पठान जे दुकान में धाड़ियलनि जी आंख घिरी तशद्दुद करे दुकानदार खे गिरफ़्तार कयो आहे। गरम मसाला रखण कॾहिं खां ॾोह थी वियो जो दुकानदार ख़िलाफ़ अहिड़ी कार्रवाई कई वई आहे। शहर मां SHO इक़बाल अब्बासी जे सरपरस्ती हेठि रोज़ानो मोटरसाइकिलूं चोरी पियूं थियनि ऐं SHO उबतो वरी भत्तो वसूल करण लाइ दुकानदारनि खे तंग करे रहियो आहे। हिननि SSP हैदराबाद ऐं DIG हैदराबाद खे फ़ौरी तौर मामले जो नोटिस वठी ॾोहारियुनि जे साथारी SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿी सूरत में मुतालबा तस्लीम न थियण ताईं शटर बंदि हड़ताल ऐं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो।